नाज़िक तेवा के अहम ख़बर ॾींदा हलूं। गैर क़ानूनी परॾेहनि जी कराची मां नेकाली लाइ इंतज़ाम मुकमल किया विया आहिनि। कराची जे कमिश्नर मोहम्मद सलीम राजपूत जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में पुलिस, रेंजर्स, नादरा ऐं ॿियनि इदारनि जे अमलदारनि शिरकत कई। इजलास दौरान गैर क़ानूनी परॾेहनि जी नेकाली ऐं ॿियनि मामलनि ते गौर कयो वियो। गैर क़ानूनी परॾेहनि खे पहिरियां होल्डिंग पॉइंट बाद में चमन बॉर्डर पहुचायो वेंदो। इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो त रेंजर्स ऐं पुलिस डीसी जी निगरानी में कमु कंदा। इंतज़ामिया जो चवणु आहे त गैर क़ानूनी परॾेहनि जी नेकाली क़ौमी मक़सदु आहे। समूरा इदारा गॾिजी कमु कनि। अवां खे अपडेट कयूं पिया। गैर क़ानूनी परॾेहनि जी कराची मां नेकाली लाइ इंतज़ाम मुकमल किया विया आहिनि। कराची जे कमिश्नर मोहम्मद सलीम राजपूत जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में पुलिस, रेंजर्स, नादरा ऐं ॿियनि इदारनि जे अमलदारनि शिरकत कई। इजलास दौरान गैर क़ानूनी परॾेहनि जी नेकाली ऐं ॿियनि मामलनि ते बि गौर कयो वियो। गैर क़ानूनी परॾेहनि खे पहिरियां होल्डिंग पॉइंट बाद में चमन बॉर्डर पहुचायो वेंदो। इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो त रेंजर्स ऐं पुलिस डीसी जी निगरानी में कमु कंदा।